FATF जेको आहे उन खां 4.5-5 सालनि खां पोइ जी फाइनली जेको आहे क्लीयरेंस ॾेई छॾी आहे त तव्हां शाबाश आहे तव्हांखे असां जेके नुक़्ता चया सभु तव्हां पूरा करे छॾिया। पर हाणे असीं अक्टूबर में अक्टूबर पाकिस्तान ईंदासीं पोइ सरज़मीन ते जाइज़ो वठंदासीं त रुॻो असांखे कागज़नि में त कोन करे ॾेखारियोसीं ॾिसूं त हाफ़िज़ सईद अंदरि आहे या न आहे जेल में। जी हा घणी ॻणती त हाफ़िज़ सईद जी अथनि जी हा ॿियो सो उहो ॾिसंदा वञी त जेल में आहे अच्छा आहे। लेकिन हू जेको विच जा ही 3-4 महीना आहिनि अञा जेको पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी जे हवाले सां ॿियूं कमिटमेंट्स पसे पर्दा थियल हूंदियूं शायदि उन में अञा कुझु ॾिसणो हूंदो। तंहिंजे करे ही 4 महीननि जी हिकिड़ी थोरो प्रेशर पाकिस्तान ते मेंटेन रखियो अथनि ऐं उन में अगरि पाकिस्तान उहो उन्हनि जी ॿियूं जेके पसे पर्दा फरमाइशूं पूरियूं न कयूं तो हिते अची चवंदा न न बाबा ये तो ॻाल्हि लेकिन चलो हिकिड़ी गुड न्यूज़ त जेको आहे उहो ग्रे लिस्ट मां हाणे निकिरण जो 90% 95% आसरो पको थी वियो आहे त हाणे असीं वाइट लिस्ट में अची वेंदासीं जान छुटंदी असांजी। लेकिन जीअं तव्हां चयो त हर को वठे पियो क्रेडिट ऐं भई असां इहो कारनामो अंजाम ॾिनो आहे। इमरान PTI जेका ऑफकोर्स सर फ़हिरिस्त आहे त भई ॾिसो इमरान ख़ान आयो हो त हीअं मसइलो हो पोइ असां हीअं कयो पोइ असां हीअं कयो ऐं पोइ ॾिसो त अॼु ग्रे लिस्ट मां असीं निकिरी वियासीं या निकिरण जहिड़ा थी वियासीं। पीपल्स पार्टी ऐं हीअ जेका इतिहादी हुकूमत आहे चए थी त हीअ त असांजी हीअ जेको 2.5 महीननि जी जेका असांजी शानदार कारकर्दगी हुई बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु फॉरेन मिनिस्टर थियो तंहिंजे करे हीअ कमु थी वियो। पर असांजे आर्मी चीफ जनरल बाजवा साहब जेके आहिनि उहे चवनि था त हीअ दरअसल जेको बयानु मूं अख़बार में पढ़ियो त जनरल बाजवा साहब चवनि था त हीअ दरअसल जेको GHQ में कोर सेल ठहियल हो हिकिड़ो जेको हिकिड़ी सेल ठहियल हो इन कम लाइ उहो ऐं क़ौम जी गॾियल महिनतनि सां इहो मसइलो हल थी वियो आहे। हर को क्रेडिट खणे पियो पर सियासी पार्टियूं त खणनि पियूं पर हाणे ज़ाहिर आर्मी चए थी त न ही बेसिकली ही त ठीकु आहिनि पर बेसिकली असां कमु कयो पिए त ज़ाहिर पोइ आर्मी कमु कयो पिए GHQ में कोर सेल ठहियल हो त ज़ाहिर उहो त जेका बि गवर्नमेंट हुजे थी ज़ाहिर GHQ को अलॻि शइ त न आहे उहो गवर्नमेंट जो हिसो आहे। सो बहरहाल ही थी वियो ख़ैर सां ऐं ज़ाहिर आर्मी जो हिन में रोल डेफिनेटली रहियो हूंदो छाकाणि त जेका मनी लॉन्ड्रिंग ऐं हीअ जेके शर्त हुआ इहे ऐं जेके असां वटि रियल स्टेट जा ख़रीदो फ़रोख्त में मामलात हुआ सोन जी ख़रीदो फ़रोख्त में मामलात हुआ हुंडी हुई मनी लॉन्ड्रिंग ही हू इहे सभु कमु ज़ाहिर असांजी जेके इहे जेके ॻुझा इदारा आहिनि एजेंसीज़ आहिनि हिननि जी कड़ी निगाह खां सवाइ इहे शयूं ठीकु मुमकिन ई कोन हो ऐं हाफ़िज़ सईद खे सज़ा अचण इहो बि ज़ाहिर सभु मामलात सो बहरहाल कंहिं बि कयो असां लाइ त सभई बाबा तव्हां सभिनी वाह वाह कमु करे छॾियो पर हाणे ॻाल्हि इहा आहे त FATF त चलो जड़ो कर ख़तमु थी वियो पोइ हाणे सुभाणे छा गीस 40 रुपया किलो थी वेंदो छा पेट्रोल सुभाणे सस्तो थी वेंदो छा अटो सुभाणे सस्तो थी वेंदो छा थींदो छा लेकिन सुभाणे पवंदो ज़ाहिर हिकिड़ो वॾो तलवार हुई असां ते लटकियल हुई ऐं उनखे नथो चवां उनखे अंडरस्टिमेट हू नथो कयां त अंडरमाइन न पियो कयां न न कहिड़ो फ़र्क़ु पइजी वञे न सुठो थियो तमामु भलो थियो पर असां ते जेको माण्हू अॼु भोॻे पियो ज़मान हाल जी अगरि ॻाल्हि कयूं त ज़मान हाल में FATF मां निकिरण जो पको आसरो हिकिड़ी ख़ुशख़बरी ज़रूरु आहे पर ज़मान मुस्तक़बिल में हिन ख़ुशख़बरी जा सुठा असरात बि पवंदा पर ज़मान हाल में यानी अॼु में त ज़ाहिर आम माण्हू जी ज़िंदगी ते असर त तॾहिं पवंदो। हाणे चवनि था त 72 कलाकनि में ॿी सुठी ख़बर ईंदी त IMF सां असांजी एग्रीमेंट फाइनल थी वेंदो तमामु सुठी ॻाल्हि पर वरी मुंहिंजो चवणु इहो ई आहे त हू जॾहिं इनशाला थी वेंदो IMF सां मामिलो त असांजी जेको हू आहे क्रेडिट बहितर थी वेंदी असांजी LCs खुलणु शुरू थी वेंदियूं क्रेडिट ते असांखे जेको आहे ॿिया इदारा बि लोन ॾियणु शुरू कंदा ॿिया मुल्क बि कर्ज़ वर्ज़ ऐं ख़ैरातूं ॾियणु शुरू कंदा लेकिन ॻाल्हि इहा आहे त हुन सां ज़मान हाल में छा फ़र्क़ु पइजी वेंदो। ज़मान हाल जी अॼु जी सूरत हाल इहा आहे त दुनिया में 6% पेट्रोल क्रूड ऑयल जी क़ीमतूं घटि थियूं आहिनि ज़मान हाल में यानी अॼु कल्ह थियो माना अॼु अख़बार में पढ़ियोसीं त छा हुन 6%
जेका हिकिड़ी सुठी ख़बर उहा बि हुई त दुनिया में पेट्रोल जी क़ीमतूं घटियूं आहिनि। छा असांजे पेट्रोल ते को असरु पवंदो? जवाबु आहे न। छा असांजो पेट्रोल ते लेवी लॻण जो ऐं सेल्स टैक्स लॻण जो को डपु ख़तमु थी वेंदो? न। यानी छा असांखे अॼु इहो आसरो रखूं त सुभाणे पेट्रोल महांगो वधीक न थींदो? भला सस्तो न, वधीक महांगो न थींदो, अहिड़ो को आसरो रखूं? न। छाकाणि त IMF सां जीअं ई साइन थींदो त ॿियो तव्हांखे झटको ईंदो पेट्रोल ऐं डीज़ल ते, त हिन ते लेवी लॻंदी ऐं टैक्सिस सेल्स टैक्स लॻंदो ऐं पेट्रोल ऐं डीज़ल वधी वेंदो, अञा रेट चढ़ी वेंदो। सो ॻाल्हि इहा आहे त ज़मान हाल में जेको माण्हू जंहिं क़सम परस्ती जी ज़िंदगी गुज़ारीनि पिया, फ़िलहाल त इहो ई आहे। बाक़ी आहिनि ख़ुशख़बरियूं ज़मान मुस्तक़बिल लाइ। सो बिस्मिल्लाह, अहिड़े सॼे डिप्रेशन में ऐं मायूसी जे सॼे माहौल में सुठी ख़बर बि हिकिड़ो बहरल हिकिड़ो छा चइबो आहे, हिकिड़ो सुठो हवा जो झूटो आहे